जी नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था कंधाकोट खां इरफान अली लाशारीअ जे रिपोर्ट मूजिब कंधाकोट पुलिस जे कामयाब कार्रवाई कुझु ॾींहं अॻु बी सेक्शन थाणे जे हद मां अगवा थियल नूनारी बिरादरी जा 2 नौजवान बाज़ियाब थी विया आहिनि। SSP इरफान अली समूह जे अॻुवाणी में ऑपरेशन कयो वियो। ज़िला जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जो दुरानी महर थाणे जे हद SHO बी सेक्शन जहांगीर महर, कामिल तेगाणी, ग़ुलाम हुसैन खोसो ऐं ॿियनि जे कामयाब कार्रवाई दौरान ऑपरेशन में 2 नौजवाननि खे बाज़ियाब करायो वियो आहे। नौजवाननि जे बाज़ियाबी बाद मुग़विन जे घरनि में ख़ुशी वारो माहौल छायल आहे। SSP इरफान अली समूह जो चवणु आहे त जल्द ॿियनि मुग़विन खे बि बाज़ियाब कराए ज़िले में अमन अमान बहाल कराईंदासीं, जीअं त हितां जो अवाम सुकून जो साह खणी सघे। हितां जे अवाम खे घुर्जे त असांजो साथ ॾियनि।